बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। अज जे लेक्चर में असी वर्ब पैटर्न्स के बारे में पढ़ंदासूं तो वर्ब केड़े तरीके से जेको आहे जुमले में इस्तेमाल थे तो कंहिं सां इस्तेमाल थे तो केड़े तरीके से जेको आहे पांजी मुकमिल माना ए मफ़हूम जेको आहे अदा करे तो। अज जेको असी वर्ब पैटर्न में फर्स्ट पैटर्न पढ़ूं था पिया तो वो जेको आहे सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन है तो केड़े तरीके से सब्जेक्ट ए वर्ब मिली करनी जुमले की मुकमिल माना ए मफ़हूम अदा कंदा आहिनि। दिस इज़ द सिंपलेस्ट ऑफ वर्ब पैटर्न्स। द सब्जेक्ट इज़ फॉलोड बाय एन इंट्रांजिटिव वर्ब which expresses complete sense without the help of any other words। अचे तो इन जुमले में जेको आहे वर्ब जे इन पैटर्न में जेको आहे इंट्रांजिटिव वर्ब इस्तेमाल थिए थी जेका सब्जेक्ट सां गॾु इस्तेमाल थिए थी ऐं उन खां बाद में पंहिंजे मुकमिल माना ऐं मफ़हूम के अदा करे थी ऐं उन खां अलावा जेको आहे इंट्रांजिटिव वर्ब जेको आहे ॿियनि कंहिं बि जेको आहे लफ़्ज़नि या वर्ड्स मीन्स ऑब्जेक्ट सब्जेक्ट या ऑब्जेक्ट कॉम्प्लीमेंट की मोहताज न हूंदी। असां चई सघूं था त जॾहिं बि जेको आहे सब्जेक्ट प्लस वर्ब एग्रीमेंट कॉम्बिनेशन होंदो तो उन में जॾहिं असांजी वर्ब जेको आहे इंट्रांजिटिव हूंदी तो उन खां बाद में उहा वर्ब जेको आहे पंहिंजी मुकमिल माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ ॿिनि लफ़्ज़नि जी मोहताज न हूंदी। असीं जेकॾहिं फर्स्ट एग्जाम्पल में ॾिसूं था बर्ड्स फ्लाई तो इन में बर्ड्स जेको आहे असांजो सब्जेक्ट आहे ऐं फ्लाई जेको आहे असांजो वर्ब आहे जेको इंट्रांजिटिव आहे ऐं इन ॿिनि लफ़्ज़नि सब्जेक्ट प्लस वर्ब जे कॉम्बिनेशन सां जेको आहे जुमले जी मुकमिल माना ऐं मफ़हूम अदा थी रहियो आहे। इन जे करे जेको आहे वर्ब फ्लाई जेको आहे पंहिंजी माना या मफ़हूम के पूरे करण जे लाइ ॿिए कंहिं वर्ड या लफ़्ज़ जो मोहताज न आहे। उनखां बाद में असीं ॿिए सेंटेंस में ॾिसूं था सेकेंड सेंटेंस में फायर बर्न्स बाह ॿरे थी तो इते भी असांखे जेकी मुकमिल माना ऐं मफ़हूम जेको आहे उहो अदा थी वञे थो पियो छाकाणि त इन जेको आहे सेंटेंस में बर्न्स असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे ऐं उहो जेको आहे पंहिंजी माना या मफ़हूम के ज़ाहिर करण जे लाइ सिर्फ़ु सब्जेक्ट ते डिपेंड करे रहियो आहे ऐं सब्जेक्ट खां अलावा ॿियो जेको आहे उनखे कंहिं बि वर्ड या जेको आहे ऑब्जेक्ट जी ज़रूरत न आहे। उनखां बाद में असांजो थर्ड सेंटेंस आहे द मून इज़ शाइनिंग चंड चमकी रहियो आहे तो इते भी ॾिसूं था असांजो जेको वर्ब आहे इज़ शाइनिंग जेको आहे असांजो वर्ब आहे जेको पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ सब्जेक्ट ते डिपेंड करे रहियो आहे ऐं सब्जेक्ट खां अलावा जेको आहे उनके पंहिंजी माना या मफ़हूम के ज़ाहिर करण जे लाइ कंहिं ॿिए लफ़्ज़ जी ज़रूरत न आहे। अहिड़े तरीक़े सां फोर्थ सेंटेंस में ॾिसूं था द बेबी इज़ क्राइंग ॿार रोई रहियो आहे इते भी जेको आहे इज़ क्राइंग जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे जेको पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ सब्जेक्ट खां अलावा ॿियो कंहिं ते बि डिपेंड नथो करे। उनखां बाद में कामला वाज सिंगिंग कामला ॻाए रही हुई इते भी वाज सिंगिंग जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे ऐं उहो पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ सब्जेक्ट खां अलावा ॿिए कंहिं ते बि डिपेंड नथो करे। इन खां अलावा द बेल हेज़ रंग हिंट वॻो आहे इते भी असीं ॾिसूं था हेज़ रंग जेको आहे असांजो इंट्रांजिटिव वर्ब आहे जेको पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ सब्जेक्ट खां अलावा ॿिए कंहिं बि जेको आहे वर्ड ते या अन ऑब्जेक्ट ते जेको आहे डिपेंड नथो करे ओनली एंड ओनली सब्जेक्ट ते डिपेंड करे पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करे रहियो आहे। अहिड़े तरीक़े सां असांजो सेवंथ सेंटेंस आहे उनमें द सन रोज़ सिज उभरियो तो इते भी जेको वर्ब असांजो रोज़ आहे उहो इंट्रांजिटिव वर्ब आहे ऐं पंहिंजी माना ऐं मफ़हूम के अदा करण जे लाइ सब्जेक्ट खां अलावा जुमले जे ॿिए कंहिं बि जेको आहे पार्ट ते या वर्ड या ऑब्जेक्ट ते डिपेंड नथो करे। तो अॼु जे लेक्चर में असीं जेको आहे सब्जेक्ट प्लस वर्ब कॉम्बिनेशन के बारे में पढ़ासीं तो कहिड़े तरीक़े सां सब्जेक्ट ऐं वर्ब मिली करे जेको आहे जुमले में पंहिंजी मुकमल माना के ज़ाहिर करे सघनि था। इंशाल्लाह अॻिए लेक्चर में असीं जेको आहे जो सब्जेक्ट